नौशर फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारो शाह भरिसां ॻोठु मेवो कलू जी रहवासियुनि जो जवाबदारनि पारां कूड़नि केसनि में फासाइण जी धमकियुनि ख़िलाफ़ हुआ एहतिजाज। जवाबदार सरेआम थाणे में धमकियूं ॾियनि पिया। असां ऐं असांजे बचनि खे ख़तरो आहे। कंहिं बि वक़्तु क़त्ल में मुलविस जवाबदार ड्रामो ठाहे असांखे कूड़नि केसनि में फासाईंदा। अहिड़ी एहतिजाजी प्रेस कॉन्फ्रेंस ठारू शाह भरिसां ॻोठु मेवो कलू जा रहवासी मोहम्मद इक़बाल कलू, मोहम्मद मूसा कलू मीडिया अॾो दाहींदे ॿुधायो त 18 ॾींहं अॻु अबड़ा बिरादरीअ जे माण्हुनि कुर्बान अबड़ो, ग़ुलाम रज़ा बदरुद्दीन जिन असांजे भाउ अब्दुल रहीम कलू खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो, जंहिंजी FIR ठारू शाह थाणे ते दाख़िल कराई। जंहिं बैदि क़त्ल में मुलविस जवाबदार ऐं संदसि जा साथी वसीम अबड़ो, आबिद सदाम ऐं ॿिया जंहिं असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे, सरेआम थाणे ते असांखे फ़ोननि ते धमकाए रहिया आहिनि। जॾहिं त सरेआम चई रहिया आहिनि त असां पंहिंजो माण्हू पाण क़त्ल करे केस तव्हांजे ॻीचीअ में विझंदासीं, तव्हां कयल केस तां हथु खणो। जॾहिं त हुननि जे ज़ुल्म जो एतिरो ख़ौफ़ आहे त असांजा बच्चा ॿाहिरि निकिरी नथा सघनि। ही कंहिं वक़्त बि पंहिंजो माण्हू मारे कूड़ो ड्रामो रचाए असांखे कूड़नि केसनि में फासाईंदा। हुननि आला अदालतुनि ऐं आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मसलो बा साईं ॻोठु मेवो कलू मुंहिंजो भाउ अब्दुल रहीम खे अबड़े बिरादरीअ बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उन लाइ असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। केरु केरु धमकियूं थो ॾिए तव्हांखे? साईं कुर्बान अबड़ो ऐं इहो ग़ुलाम रज़ा, समंद, सदाम, आबिद इहे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त केस तव्हां खणो त असां पंहिंजो क़त्ल करे तव्हां ते FIR कराईंदासीं। हर क़िस्म जूं धमकियूं असांखे ॾियनि था। इन लाइ तव्हांजे क़त्ल में को जवाबदार गिरफ़्तार आहे था? साईं गिरफ़्तार हिकिड़ो थियो आहे बदरुद्दीन गिरफ़्तार थियो आहे। हा, समंद उनखे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। उन लाइ अॼु वरी असांखे धमकियूं ॾिनियूं अथनि। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ठारू शाह भरिसां ॻोठु मेवो कलो में 2 हफ़्ता अॻु जेको सो अबड़ा बिरादरी जे माण्हुनि हिकु बेगुनाह खे क़त्ल कयो हो। अब्दुल